अमी असांजा 5वीं तारीख़ तव्हां केरु आहियो अमी? असां बक्सी आहियूं। किथां आया आहियो बाबा? असां ग़रीबाबाद खां। छा मसलो आहे तव्हांजो? छा जे लाइ आया आहियो? इहो आहे जो सती राति आहे, शान बक्सी असांजे दर ते अचे मुंहिंजे मुड़ुस खे पादरनि सां चंबनि सां वठी। मुंहिंजो मुड़ुसु वीचारो पुराणो शुगर जो मरीज़, सॼे पाड़े खे ख़बर। तव्हांजो मुड़ुसु छा कंदो आहे? मुंहिंजो मुड़ुसु वीचारो मांडी हिते दर ते पंहिंजे अच्छा हिते पंहिंजे घर खां अचे असांजे दर ते ज़ोरी चए बिजली जी तार तव्हां हणी आहे ज़ोरां ज़ोर। हाणे बेगुनाह असांखे न ख़बर न चाहे। अब पोइ इहो पुटनि खे फोन करे घुराई अचे ॿाहिरि असांजे दर ते। मां पंहिंजे मुड़ुस खे पंहिंजे पुट खे ॿारनि खे वठी दर जे अंदरि मां दर खे कड़ो ॾेई छॾियो। भला ॿियो छा कयूं असां? तव्हांजे दर ते फायरिंग कई? हा फायरिंग केॾी महिल फायरिंग कई? फायरिंग मां सम्झां थी अब उन टेम जी ख़बर न आहे। 8 धारा हूंदो। अच्छा हा 8 धारा जी मां। ऐं गश्त वारी पुलिस आई आहे फायरिंग ते। उनखे 2-3 रुपया ॾेई सुस पुस करे उनखे जान छॾाए उन्हनि खे मोकिले छॾी। उते गश्त वारी पुलिस आई फायरिंग ते। सही। वरी असां डीएसपी जे हिते शराब कोर्ट में डीएसपी ॾे वियासीं। उन बि असांजी हक़ अदालत न थी आहे। वरी एसपी ॾे कंबर वियासीं। कॾहिं एसपी ॾे वियो? एसपी ॾे 3 ॾींहं। अच्छा। वरी एसपी जो बि हाणे ॾिनोसीं त बि कुझु बि न। अॼु असांजे 4 छोकिरनि ते एफआईआर बेगुनाह छोकिरो मुंहिंजे मुड़ुस खे सुबुह खां वरी ॿधी विया। अॼु सही 4 छोकिरनि ते एफआईआर कराई। मां पंहिंजे मुड़ुस ॾे वञा पई चांहि खणी त मुंहिंजो भाइटियो नंढड़ो मां सां गॾु हुयो। उनखे शान जे पुट सॾु करे उनखे चंबा हणिया अथई। जी मां। नंढड़ो वीचारो मुझ जी सवाल बि न अथसि। तव्हांजे मथां एफआईआर शान वारनि कराई? हा शान वारनि कराई। जी मां। मुंहिंजे भाइटे खे वीचारे खे चंबा हणी हुनजे पुट होटल ते सरेआम सभिनि खे ख़बर आहे सिराई वारे होटल ते। पोइ हाणे सिंधी माण्हू भउ को वीचारा शायदि कोन ॾींदा पर सरेआम इहे फायरिंग बि असांजे मथां कयईं। ऐं इहो मुंहिंजे भाइटे खे बि अॼु हणी। तव्हां एसपी वटि वियो पोइ एसपी तव्हांखे छा चयो? एसपी असांखे ॾिनी दरख़्वास्त असां ॾिनीसीं। उहा त बि को असांजे हक़ अदालत हिन पुलिस वारनि न कई। तो व्याज जा पैसा अथसि हो पैसा थो हलाइबा। असां मिसकिन आहियूं। असां सही गरीब। हाणे मुंहिंजे मुड़ुस खे वीचारे खे हूअं ॿाहिरि वेठो हुयो। हाणे इहो बहानो करे वरी मुंहिंजे भाइटे खे चंबा बि पाण आया अथई। वरी एफआईआर मुंहिंजे ॿारनि ते करे वरी मुंहिंजे मुड़ुस खे बि वीचारे खे अंदरि करे छॾियो। सही। हा तव्हांजे मुड़ुस खे पुलिस वठी आई आहे? हा हूअं कॾहिं वठी आई? वठी सुबुह। अच्छा। हा 8 बजे। पोइ हाणे तव्हांजो छा मुतालबो आहे? तव्हां छा था चओ? असांजो इहो आहे त असांजा हक़ अदालत नथी थिए। असांजो मथे काथे दांह फरियाद वञे। सही। हा बाक़ी हिते कुझु बि न थींदो। कुझु न। असां घड़ी पुलिस अचे थी असांजे दर ते। पोइ असां जाइफ़ा साहिब न त वेही रहूंसि। सही। हा पोइ असां मर्द त कोई बि कोन्हे।